इलेक्शन कमीशन चूंड निशान में तब्दीली वारो अमल न रुकजण की सूरत में चूंड मुलतवी थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो त डिमांडू चवण आहे त चूंड निशान तब्दील थींदा रहिया त इलेक्शन में देर जो ख़दशो आहे। बैलेट पेपर ॿीहर छपराइणा पवंदा जंहिं लाइ अॻी वक़्तु घटि आहे। बैलेट पेपर लाइ फराहम कयल स्पेशल पेपर भी ज़ाया थी वेंदा। प्रिंटिंग कॉर्पोरेशन के छपाई जो ऑर्डर ॾेई चुका आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जो चवण आहे त हिकु दफ़ो ॿीहर 1 यूनिट महण जी साज़िश कई पई वञे। हिकु शख़्स खे चोथों भेरो बड़े वियो त नुक़सान मुल्क जो ई थींदो। इस्लामाबाद में थींदड़ फ़ैसलनि सबबि तारीख़ी महांगाई बेरोज़गारी थी आहे। गार गंद वारी सियासत ज़ाती दुश्मनी ताईं पहुची चुकी आहे। नफ़रत ऐं विरहाइण जी सियासत सां मुल्क जो केतिरो नुक़सान थींदो कंहिंखे का ॻणती नाहे। 8 फ़रवरी ते हू नफ़रत ऐं विरहाइण जी सियासत खे हमेशह लाइ दफ़न कंदा। काबुल वञी चांहि पीअण वक़्तु सोचियो ई न त मुल्क खे कहिड़ी क़ीमत अदा करणी पवंदे। अमरीका तरफ़ां अफ़गानिस्तान में छॾियल हथियार पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थी रहिया आहिनि। पीपी चेयरमैन तरफ़ां धाड़ीलनि खे हथियार फिटा करे क़ौमी धारा में शामिल थियण जी आछ। संदसि औरतुनि खे ज़मीनुनि जा मालिकाना हक़ ॾियण जो भी ऐलान। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो चवण आहे त 8 फ़रवरी ते अवाम तरक्की जे दुश्मननि खे रद्द करे छॾे। मुस्लिम लीग नून जे वञण खां पोइ लाहौर लावारिस थी चुको आहे। साकिब निसार ऑरेंज लाइन खे 1.5 साल ताईं रोकियो। आम चूंडुनि खां पोइ मुल्की तरक्की जो फीथो ॿीहर शुरू कयो वेंदो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जी मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरीअ में रैली कारकुननि तरफ़ां शानदार आजां गुलनि जी वर्खा। आसफा भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त जेकॾहिं अवाम 300 यूनिटनि ताईं बिजली मुफ़्त चाहे थो त पीपी खे वोट ॾे। नौजवान रोशन मुस्तक़बिल यूथ कार्ड हासिल करण लाइ बिलावल जो साथ ॾियनि। पीटीआई जे बानी बुशरा बीबी ते गैर शरई निकाह जे केस में फर्दे जुर्म लागू ॿिन्ही तरफ़ां ॾोह क़बूल करण खां इनकार अदालत ॿुधणी 18 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। ईंदड़ ॿुधणीअ ते फ़रियादी धुर जा शाहिद तलब। अवामी मुस्लिम लीग जो सरबराह शेख रशीद अहमद हिकु दफ़ो ॿीहर गिरफ़्तार। अदालत 9 मई विगोड़नि जे केस में शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां पाकिस्तान ऑर्डिनेंस फैक्ट्री जो दौरो। पाक फ़ौज जे सरबराह खे मुल्की दिफ़ाई ज़रूरतूं पूरियूं करण लाइ इदारनि जे सहकार ते ब्रीफिंग। जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त मुल्की दिफ़ा खे मज़बूत ऐं यकीनी बणाए वेंदो। मुल्की सनअतुनि खे हथी ॾियण ऐं पंहिंजे पेरनि ते बीहण क़ौमी तरक़ी जो रस्तो आहे। पंहिंजे पेरनि ते बीहण ऐं जदीद टेक्नोलॉजी खे हथी ॾियण लाइ क़दम खणंदा रहंदा। कशमोर ऐं शिकारपुर जे गॾियल क़ौमी तक NA 192 ते पीपी उम्मीदवार शबीर बिजाराणी सलीम जान मज़ारी में इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया। शबीर बिजाराणी जो वीडियो बयान वायरल। संदसि चवण आहे त सलीम जान मज़ारी मकानी चूंडुनि में साणनि ज़्यादतियूं कयूं। संदसि ज़्यादती बाबति क़यादत खे ॿुधायो वेंदो। को अज़ालो न थियो त कंहिं सां गॾु न हलंदा। खैरपुर नाथन शाह में चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी। यूसी बोर्डी जे चेयरमैन असद जुणेजे जी पीपी उम्मीदवार अज़ीज़ जुणेजे जी मुहिम हलाइण वारी वीडियो वायरल। यूसी चेयरमैन असद जुणेजे फरीदाबाद में अज़ीज़ जुणेजे जी चूंड मुहिम हलाई। PS 80 ते चूंडुनि में हिसो वठंदड़ पीपी मुख़ालिफ़ उम्मीदवारनि पारां इलेक्शन कमीशन खां यूसी चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। क़ौमी क्रिकेट टीम में 3 तब्दीलियूं। अब्बास आफ़रीदी, आमिर जमाल ऐं उसामा मीर स्क्वाड मां ॿाहिरि। मोहम्मद नवाज़, वसीम जूनियर ऐं ज़मान ख़ान टीम में शामिल।